अस्सलाम वालेकुम नाज़रीन, महेड़ खां मोहम्मद अली शेख जी ख़बर ॾींदा हलूं। नامياري قومپرست سياستدان پارليامينٽرن مرحوم عبدالحميد خان جتوئي जी 17वीं ورسي ميهڙ ڀرسان ٻيٽو جتوئي में عقيدت احترام सां ملهائي वई। ورسي जे موقعي ते اڳوڻي वॾे वज़ीर لياقت अली جتوئي PTI سنڌ जी صدر صداقت अली جتوئي عبدالحميد خان جتوئي जे مزار ते حاضري भरे गुलनि जी چادر چاڙهي हुन खां अॻु قران خواني बि कराई वई। जिद करें खड़े हों इन ज़ालिमों के खिलाफ। जब तक आप खड़े नहीं होंगे तो घर बैठे तो आपके मसाइल हल नहीं होंगे। घर बैठे आपको प्लेट पे रख के तो वो लोग आपको आके ये सब चीज़। अपने वाले साहब को नसीहत करता हूँ, वो सिर्फ कॉम्प्रेस नहीं थे, वो पूरे मुल्क की बात करते थे। मैं दुख जो ॾींहुं आहे बाबा जो फौत थी अॼु जो ॾींहुं थी। अब्दुलहमीद खान हिकिड़ो वॾो नालो हुयो, उहो असांजो वालिद न हो पर हिन पूरे ज़िले जो वालिद हो। ऐं मैसेज इहो आहे त माण्हू घणा ई जमंदा आहिनि पर यादि ऐं तारीख़ के माण्हू लिखाइनि था। बाबा उन्हनि माण्हुनि मां हुजे तारीख़ लिखाई पंहिंजी। ورسي जी तक़रीब खे ख़िताब कंदे अॻूणे वॾे वज़ीर लियाकत अली खान जतोई नेशनल प्रेस क्लब मेहड़ जी साफ़िन सां ॻाल्हाईंदे चयो आहे त बाबा साईं उसूल परस्त सियासतदान हुयो। हुन जो मुल्क में अवाम जे लाइ अहम किरदारु हुयो। हुन कॾहिं बि उसूलनि ते सौदेबाज़ी न कई, सिंध जे हर महाज़ ते जदोजहद कई। लियाकत अली खान जतोई चयो त हर कंहिं जो जमहूरी हक़ आहे। PDM भली पंहिंजी तहरीक हलाए, अंदरूनी सिंध खे PTI नज़रअंदाज कयो आहे। सेनेट जे इलेक्शन अचण खां कुझु नथो चई सघिजे। 14 सालनि खां ज़ुल्म कयो आहे, सिंध खे बर्बाद कयो आहे। इमरान खान में माण्हुनि जूं उमेदूं हुयूं पर 3 सालनि में कुझु नज़र न आयो आहे। अरबें रुपया दादू ज़िला जे फंडनि मां करप्शन ज़ाहिर थी पर कुझु न थी सघियो आहे। हुन वधीक चयो त नेब जे चेयरमैन खे करप्शन नज़र नथी अचे। हू शौकत अज़ीज़ जे वक़्तु कयल कम बि मूं मथां इल्ज़ाम हणी मूं मथां रेफरेंस केस दाख़िल करे रहियो आहे। हुन वधीक चयो त मां वज़ीर आला ऐं वफ़ाक़ी वज़ीर रहियो आहियां। मूंखे सेनेट जे इलेक्शन विढ़ण जी कहिड़ी ज़रूरत आहे। हुन मौक़े ते PTI सिंध जे सदर सदाकत अली खान जतोई, अॻूणे MPA احسان अली जतोई, इंजीनियर ज़फर अली खान जतोई चयो त अब्दुलहमीद खान जतोई पार्लियामेंट में सिंध जो सगारो आवाज़ हुयो। हू 1 यूनिट ख़िलाफ़ लड़ियो। 73 वारी आइन ते उन करे सही न कई त उन में अवाम जे मसइलनि जो हल न हुयो। हू अब्दुलहमीद खान जतोई हिकु साईं GM सैयद सां गॾिजी सिंध जे हक़नि लाइ आवाज़ उथारियो। संदसि नालो हमेशह यादि रखियो वेंदो। उन मौक़े ते अमीर हमज़ा जतोई, अमीर अब्दुल्ला जतोई, बिलावल अहसान जतोई, सरदार मज़र अली झतियाल, रफ़ीक अहमद जतोई, मौलवी अब्दुल वहाब जतोई, मासात ज़मीर चांडियो, नूर जतोई, मोहम्मद अली जतोई ऐं ॿिया गॾु हुआ। ॿई पासे नौजवान सोशल ऑर्गेनाइज़ेशन जी चेयरमैन सारंग झतियाल, सदर यासिर तारिक गोरड़, अब्दुलहमीद मैसर ऐं ॿियनि मज़ार ते गुलनि जी चादर चाढ़े दुआ पिणु घुरी।